दादू ऐं उन नायल DFC दादू मंसूर मीराणी जे ख़िलाफ़ आहे, जिन लाक़ानूनियत जो मुज़ाहिरो करे असांजूं ही 15 गाॾियूं जेके लाड़काणो कंबर शहदाद कोट नसीराबाद मेहर केन शाह ककड़ खां जोईअ खां लोड थी उहे फोर्स जे पुलिस जे ज़ोर ते ही असांजूं गाॾियूं रोकियूं अथनि जेके कराची जे तरफ़ रवानियूं हुयूं। ही चवनि था पिया त हीअ कणिक स्मगलिंग थिए। असां पुछण था चाहियूं त स्मगलिंग तव्हां छा खे चवंदा आहियो? छा ही गाॾियूं अफ़गानिस्तान जे तरफ़ रवानियूं? छा ही गाॾियूं ईरान जे तरफ़ रवानियूं? छा ही गाॾियूं हिंदुस्तान जे तरफ़ रवानियूं? ही गाॾियूं पंहिंजे सूबा सिंध जे गादीअ जे हंधि कराची जे तरफ़ रवानियूं। लेकिन ही नाम निहाद DFC ऐं DC ही 50,000 रुपया प्राइवेट माण्हुनि खां असांखे चवरायो अथनि त 50,000 रुपया फी गाॾीअ जो ॾियो त पोइ तव्हांजूं गाॾियूं छॾींदा। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ख़बर शामिल कंदासीं। दादूअ खां कणिक जे वापारियुनि जो दादूअ जे इंतिज़ामिया ख़िलाफ़ भरपूर एहतिजाज। वापारी अॻवान इक़बाल चरण मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांजे कणिक जे 15 ट्रकुनि खे दादू इंतिज़ामिया स्मगलिंग जो इल्ज़ाम हणी करे दादूअ में रोकियो आहे, जेको सरासर ग़लति आहे। हिन वधीक चयो त मां इंतिज़ामिया खां इहो पुछणु चाहियां थो त असांजूं ट्रकूं कराची वञी रहियूं आहिनि, को ईरान या अफ़गानिस्तान न। हिन चयो त DFC दादू मंसूर मीराणी ऐं DC दादू प्राइवेट माण्हू खां चवरायो आहे त 50,000 फी ट्रक जा ॾियो त असां अव्हांखे छॾियूं। ऐं इहो बि चयो त राति DC मूंखे फ़ोन करे चयो त असांखे वज़ीर आला जो हुकुम आहे त अव्हांजी गाॾियुनि खे रोकियो वञे, जेको सरासर ज़ुल्म आहे। ऐं इहो बि चयो त असां रिश्वत कॾहिं बि कोन ॾींदासीं। अॻवान इक़बाल चरण वज़ीर आला सिंध खां मुतालबो कयो आहे त असां सां इंसाफ़ करे असांजे गाॾियुनि खे पंहिंजी मंज़िल मक़सूद कराची ॾांहुं रवानो करण जी इजाज़त ॾिनी वञे त जीअं कणिक जी वक़्त सिर तरसील थी सघे। जे ईअं न कयो वियो त असां एहतिजाज रोडनि ते कंदासीं। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर फिदा हुसैन पंवर, निदाय सिंध, दादू।